नाज़रीन नवां खे आगे कंदासीं। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह चयो आहे त गुज़िरियल हुकूमत आइनी तरीक़े सां ख़त्म थी। इमरान ख़ान खे नाअहली ऐं बेहैसियत सबबि इक़्तिदार मां वञणो पियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त महांगाई जे तूफ़ान दौरान पोड़े ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिंध हुकूमत मज़दूरनि जी पघार घटि में घटि 25,000 मुक़ररु कई आहे। वॾे वज़ीर चयो त 25,000 पघार करण सां फैक्ट्री जा मालिक सुप्रीम कोर्ट हलिया विया। वज़ीर आज़म जी पहिरीं तक़रीर में साबित थियो त इमरान सरकार ग़रीब दुश्मन हुकूमत हुई। शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म थींदे ई घटि में घटि पघार 25,000 जो ऐलान कयो। वॾे वज़ीर चयो त सिंध में बचत बाज़ारूं लॻाइण जो सिलसिलो शुरू कयो आहे। बचत बाज़ारूं ज़रिए अटे जे सस्ती ख़रीदारी खे यकीनी बणायो वेंदो। वॾे वज़ीर चयो त ग़रीबनि खे रिलीफ ॾियण लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में अटो फ़ी किलो 40 रुपया विकिरो करे रहिया आहियूं। अटे ते सिंध हुकूमत 40 करोड़ 20 लखनि जी सब्सिडी ॾिनी आहे। आगाह कई पिया खे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह चयो आहे त गुज़िरियल हुकूमत आइनी तरीक़े सां ख़त्म थी। इमरान ख़ान खे नाअहली ऐं बेहैसियत सबबि इक़्तिदार मां वञणो पियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त महांगाई जे तूफ़ान दौरान पोड़े ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिंध हुकूमत मज़दूरनि जी पघार घटि में घटि 25,000 मुक़ररु कई आहे। कराची मां तफ़सील मालूम कंदासीं शबीर लाशारी खां। जी शबीर, वधीक छा चवणु हो वॾे वज़ीर जो? जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सीएम हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीटीआई जी वफ़ाक़ी सरकार खे आइनी तरीक़े सां कढियो वियो आहे। हुन चयो त इमरान ख़ान न मुल्क में महांगाई घटाए सघियो, न वरी गुरबत में घटिताई आणे सघियो। इहो ई सबबु आहे जो इमरान ख़ान खे घर वञणो पियो। हुन चयो त सिंध सरकार गुज़िरियल बजट में घटि में घटि जेका मज़दूरनि जी उजरत आहे माहवार उहा 25,000 मुक़ररु कई, पर पीटीआई जी वफ़ाक़ी सरकार इन फ़ैसिले खे क़बूल न पे कयो, जंहिंजे करे उन फ़ैसिले खे कोर्ट में बि चैलेंज कयो वियो। पर शहबाज शरीफ़ अचणु शर्ती पहिरें ॾींहं ते ई जेको आहे सिंध सरकार जे इन फ़ैसिले खे अॻिते वधाईंदे वफ़ाक़ी तौर ते जेको आहे इहो ऐलान कयो त घटि में घटि जेका उजरत हूंदी उहा 25,000 हूंदी। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो हो त रमज़ान शरीफ़ में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बचत बाज़ारूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं जंहिं ते सिंध सरकार रुॻो अटे ते 40 करोड़ 20 लख रुपया सब्सिडी ॾिनी आहे ऐं बचत बाज़ारनि में खंडु 70 रुपया किलो ऐं घी 420 रुपया फ़ी किलोग्राम जे हिसाब सां ॾिनो पियो वञे। उनखां अलावा वॾे वज़ीर जो चवणो हो त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां कराची में लोड शेडिंग जो जेको वक़्तु आहे उहो वधी वियो, जंहिंखां पोइ उनखे इलेक्ट्रिक इंतिज़ामिया सां ॻाल्हायो। जन ॿुधायो त नेशनल ग्रिड मां उन्हनि खे बिजली घटि मिली रही आहे, जंहिंखां पोइ असां वफ़ाक़ सां ॻाल्हायो। हाणे वफ़ाक़ सां उन्हनि खे बिजली पूरी मिले पई ऐं अॼु खां पोइ के इलेक्ट्रिक इहो यकीन ॾियारियो आहे त मामला मामूल ते अची वेंदा ऐं जेका वाधू लोड शेडिंग थी रही उहा न थींदी। असांजो चवणो त मेहड़ वारे जेको बाहि वाक़ियो आहे उनजी मुतासिरनि जी असां मुकमल तौर ते माली सहायता कई आहे ऐं उन्हनि खे चेक बि ॾिना आहिनि ऐं वफ़ाक़ी सरकार जेको 1 करोड़ जो ऐलान कयो उन मां 75 लखनि जा चेक जेके आहिनि उहे बि ॾिना विया आहिनि ऐं जंहिंजो नुक़सानु थियो आहे, जंहिंजा घर सड़ी विया आहिनि, उन्हनि खे सिंध सरकार घर बि ठाराए ॾींदी ऐं जेके ज़िम्मेवार हुआ उन्हनि ख़िलाफ़ जेका आहे कार्रवाई कंदे उन्हनि खे हटायो वियो आहे। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण जे लाइ।